तव्हांजो मेज़बान एडी कुंबर असीं हींअर मौजूदु आहियूं पेरूमल खां 5-8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते जागीर बुगटी में। हीउ पसमानदा इलाइक़ो आहे। हिते हज़ारनि जे तइदाद में जेके बुगटी बिरादरी उन खां सवाइ ॿियूं केतिरियूं ई क़ौमूं रहनि थियूं, पर अक्सरियत हिते बुगटी बिरादरी जी आहे। हिन इलाइक़े में गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी को बि तरक़ियाती कमु न थियो। उन करे हिन इलाइक़े जा जेके माण्हू हुआ उहे तमामु मायूस हुआ ऐं उहे इहे सम्झंदा हुआ त शायदि असीं पाकिस्तान में नथा रहूं, तंहिं करे असांजा जेके कमकार तरक़ियाती या बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे असांखे मुयसरु न आहिनि। उन हवाले सां पीपल्स पार्टी जी MNA शाज़िया अता मरी ऐं पीपल्स पार्टी PS 41 जे टिकट होल्डर माशूक चांडियो जी अणथक कोशिशनि खां पोइ हिन इलाइक़े में मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके तरक़ियाती स्कीमूं आहिनि, जंहिंमें रोड, इस्पतालूं, स्कूल, उन खां सवाइ पाणी जूं सहूलियतूं माण्हुनि खे न उहे सहूलियतूं बि हिन इलाइक़े में मुयसरु थियनि पियूं। किथे रोड जा कमु हलनि पिया त किथे स्कूल जी बिल्डिंग ठहे पई त किथे वाटर सप्लाई जो जेको पाणी जो सिलसिलो आहे उहो बि ॾिनो पियो वञे। उन हवाले सां हितां जेके ॻोठाणा आहिनि उहे तमामु घणा मायूस हुआ त गुज़िरियल 50-60 सालनि खां वठी जीअं पाकिस्तान हिंदुस्तान अलॻि थियो, पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ जेको आहे सो असांखे अञा ताईं का बि सहूलियत न मिली आहे। हिन इलाइक़े जे मोज़िज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि, असीं उन्हनि सां बि ॻाल्हि कंदासीं। असां सां नाले वारो बकरियुनि जो जेको शौक़ीन आहे मंगल खान बुगटी, उन जूं बि हिन काविशनि में जेके अणथक कोशिशूं आहिनि हुन मुसलसल जेको आहे सो पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि सां राब्ते में रहियो ऐं उन्हनि खे इहे पुरज़ोर अपील कंदो रहियो त असांजे इलाइक़े में बरसातूं पवनि थियूं त असां हितां खां निकिरण जे लाइ एतिरे क़दुरु जो हिते को माण्हू फोत थी थो वञे त उनखे क़ब्रिस्तान ताईं पहुचाइण जे लाइ बि वॾा मसाइला थींदा। मगर अॼु हिन इलाइक़े में रोड ठहे पियो, रोड जी कम जो जेको पहिरियों मरहलो आहे भराई जो उहो शुरू थी वियो आहे, तेज़ी सां कमु जारी आहे। हिन इलाइक़े वासियुनि में ख़ुशी जी लहर थियल आहे। उन हवाले सां कुझु इलाइक़े जा मोज़िज़ीन असां सां मौजूदु आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, मंगल खान बुगटी असां सां मौजूदु आहे, कुझु ॿिया दोस्त बि मौजूदु आहिनि। मंगल खान, केतिरे अरसे खां वठी हिते तरक़ियाती कमु न पिए थिया, हींअर रोड ठहे पियो, केतिरी ख़ुशी पई थिए, केरु पियो कमु कराई? साईं, काफ़ी टाइम थियो आहे त असां वटि रोड जा सहूलियत कोन हुया। हींअर अलाह साईं जी महिरबानी सां पीपल्स पार्टी जा जेके लीडर आहिनि उहे तमामु भला लीडर आहिनि, असां ते महिरबानी आहिनि। पर वधि खां वधि रईस माशूक अली चांडियो असां ते महिरबानी आहे त असांजो रोड ऐं असांजो हाल ॾिसी ही रोड असांजो रईस माशूक चांडियो साहिबु मंज़ूरु करायो आहे। अॼु तमामु असांखे हद खां वधीक ख़ुशी आहे त असांजो कमु हले पियो ऐं इंशा अल्लाह ताला त अलाह साईं भलाई कंदो। अञा थोरो जेके टुकड़ा रहनि पिया उहे बि असां अपील कयूं था इंशा अल्लाह पाक जे हुकुम सां त इहो बि असांजा कमु इंशा अल्लाह उहे कराए ॾींदा इहे अॻु। हिन इलाइक़े में ॿिया बि के रोड ठहनि पिया, ठहिया आहिनि साईं? माशाल्लाह हींअर ठहनि, हींअर वरी रईस माशूक चांडे जी महिरबानी सां मुंहिंजो रोड मंज़ूरु कराई, हाणे असांजो कमु हले पियो। रईस कुर्बान चांडे जो ॻोठु रोड मिलियो, अली नवाज़ शर जे ॻोठु रोड मिलियो, तमामु माशाल्लाह हींअर असांखे माना दोस्ती जी आहे। हिते रईस वली मोहम्मद बुगटी जे ॻोठ में माशाल्लाह रोड अची वियो, तमामु हद खां वधीक असांखे ख़ुशी आहे। केतिरे अरसे खां वठी हिते कमु न थिया आहिनि? साईं, काफ़ी टाइम थिया आहिनि, पर असांजे पैदाश त मां सम्झां थो त घटि आहे, पर काफ़ी सालनि खां वठी हिते रोड कोन्हे। हींअर अलाह साईं जी महिरबानी सां जेके असांजा पीपल्स पार्टी जा अॻुवान आहिनि उन्हनि जे महिरबानी सां हींअर असांजे कमु माशाल्लाह तमामु हलनि पिया, तमामु घणो मुतमइन आहे। इंशा अल्लाह साईं भलाई कंदो, जेके टुकड़ा रहियल आहिनि उहे बि असांखे मिलंदा आहिनि, एतिरा असां उमेदवार आहियूं। काफ़ी अरसो थियो आहे जेको बिल्कुलु असां वटि न रोड आहे, न स्कूल आहे, न इस्पताल आहे। बहरहाल हींअर अलाह जी महिरबानी सां वेझर में हिकिड़ो रोड असांजे दोस्त मोहम्मद मोड़ खां हीअं ठहियो आहे कुर्बान चांडे ताणी, इहो शाज़िया अता मरी साहिबु ऐं पोइ हिते जो जेको लीडर आहिनि माशूक चांडियो, इन्हनि जे कोशिश सां अल्हम्दुलिल्लाह ही ठहियो आहे। हेॾां अमीर मोहम्मद चांडियो, इन दोस्तनि जी महिरबानी आहे। इंशा अल्लाह ताला असां पूरी उमेद आहियूं त असांजी बि जेका रोड मंज़ूरु थियल आहे जल्द अल्लाह कंदो उहो कमु बि थी वेंदो। हज़ारे क़ौमूं बुगटियुनि खां सवाइ बि रहनि था, ज़्यादातर ही बुगटी जागीर आहे ऐं ॿिया बि क़ौमूं आहिनि। इंशा अल्लाह ताला सभिनी खे दोस्त मोहम्मद मोड़ खां वठी सामारे ताणी कुर्बान चांडियो ऐं ॿियो अली नवाज़ शहर परते पोइ चवनि था त वञी हुन रोड सां मिलंदो ख़ुदा बख्श राजड़ जे ॻोठ ताणी। ऐं हीअ जेका रोड हींअर मंगल खान जी ऐं वली मोहम्मद जी मंज़ूरु करायो आहे माशूक साहिबु, जेका कमु तव्हां ॾिसो पिया साम्हूं हले पियो ऐं बाक़ी बि इंशा अल्लाह कमु अलाह में उमेद आहे त जल्दी मुकमल थींदा। सदियुनि खां कोन ठहियल ई कोन्हे, हिते बुनियादी शुरू कोन थियो। इहे अदी शाज़िया जो महिरबानी आहे, माशूक अली चांडिया जा महिरबानी आहे। हींअर असांखे रोड ॾियण जो वाइदो कयो, इंशा अल्लाह ॾींदा बि। हींअर कमु शुरू आहे, हले थो
रोड ठहण खां पोइ केतिरो फ़ाइदो थींदो? इलाही फ़ाइदो जेका इहो त ज़िंदगी जो पहिरियों फ़ाइदो रोड आहे जिते आहे न असल ॾिसबो त जिते रोड आहे बीमारी सीमारी मौत मरण हर शइ रोड ते ॿधल आहे हिते हलां पाण पोड़ो मुड़ुसां हिते गाॾियूं बि असां वटि आहे ई न की न आहे पर केरु गॾा गाॾी ते हिते आयासीं हुते गाॾी जो रस्तो कोन हो इन हालत सां हाँ असें 100% पूरो उम्मीद आहियूं अल्हम्दुलिल्लाह हींअर जेको इलाही टाइम खां वठी मुंहिंजो उमिरि 32 साल आहे यको मुंहिंजो पैदाइश बि हिते जो आहे को बि तरक़ियाती कमु न थियो न रोड न अस्पताल का शइ का बि सहूलियत न हुयो हाणे अल्हम्दुलिल्लाह पहिरियों भेरो पीपल्स पार्टी जेको तरक़ियाती कमु कराए थो जंहिंजा असां शुक्रगुज़ार आहियूं हिते तक़रीबन न आहिनि बि हज़ारे बुकटी आहिनि ऐं इन खां अलावा ॿिया बि क़ौमूं आहिनि पर कॾहिं बि कंहिंखे को तरक़ियाती कमु या अहिड़ो को सहूलियत का शइ कोन मिलियो हो हींअर पहिरियों भेरो असां पीपल्स पार्टी वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां पुरुमीद आहियूं त जेके टुकड़ा ॿिया बि रहियल आहिनि त उहे बि इंशाल्लाह जल्द मुकमल थींदा हीअ त अल्हम्दुलिल्लाह हाणे तक़रीबन मुकमल थियण वारो आहे चंद महीननि में हीउ कमु मुकमल थींदो ऐं ॿियनि ते बि असां वरी अपील बि कंदासीं पीपल्स पार्टी वारनि खे त महिरबानी कयो जेके बि हिते रहियल आहिनि टुकड़ा उहे बि महिरबानी करे सभिनीनि खे इहो सहूलियतूं ॾियो ऐं असांखे हिते इस्पतालनि जी बि ज़रूरत आहे स्कूलनि जो ज़रूरत आहे जेके उहे बि न आहिनि कंहिं बि क़िस्म जो अॻु में को सहूलियत कोन हूंदो पर हाणे अल्लाह में उमेदु आहे इंशाल्लाह हीअ सभु सहूलियतूं असांखे मिलंदियूं रोड हो ई कोन असांजी बनी वरिती रोड हो ई कोन अदी शाज़िया मरी ऐं मासूक साहिब जा महिरबानी आहिनि रोड ॾिनो आहे पोइ कमु पिया हलनि तरक़ियाती सदियुनि खां रोड कोन हो हिते दा जाम तकलीफ़ूं मौत मरान ऐं शादी मुरादी जाम तकलीफ़ूं बरसातनि में हिते असां निकिरी कोन सघंदा हुआसीं बिल्कुलु अॼु असांजो रोड ठहे थो माशाल्लाह ज़बरदस्त हितां जे रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि चयो त असीं पूरो उमेद आहियूं असीं इहा उमेद बि रखूं था त इलाइक़नि में जेके रहियल कम आहिनि उहे बि जल्द कराया वेंदा उन खां अलावा हिन इलाइक़नि में स्कूल इस्पतालूं जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उन जे लाइ बि असीं उन्हनि खे अपील कंदासीं त रोडनि सां गॾोगॾु ॿियूं बुनियादियूं सहूलियतूं ॾेई असां में जेका बेचैनी पखिड़ियल आहे उहा ख़तमु कई वञे कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर सां गॾु